नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान मुबारक में कयल गुस्ताखी ख़िलाफ़ मुसलमान मुल्कनि जियां अॼु जातीअ में पिणु फारूकी मस्जिद पारां जी इंतज़ामिया पारां जेका एहतिजाजी रैली कढी वई आहे। हुकूमत पाकिस्तान खां या गुज़ारिश था कयूं, ई मुतालबो था कयूं त हिते जेको फिरांस जो सफ़ारतखानो आहे उन खे फ़ौरी तौर ते बंदि करे ऐं उन जे सॼे अमले खे हितां खां मुल्क बदर कयो वञे ऐं इहो हिते हिकु कानून पास करायो वञे त जेको बि नबी पाक जे शान में गुस्ताखी कंदो ऐं उन खे अॼु ॾींहं खां पोयां उन मुल्क जो हिते कदापि सफ़ारतखानो न खोलियो वेंदो। हुक्मराननि खां इहो ज़रूरु पुछंदासीं त जॾहिं तव्हां मुस्लमान आहियो, दावा था करियो त असीं मुस्लमान आहियूं, पाकिस्तान जा असीं अलमदार आहियूं, पाकिस्तान जा असीं मुस्लमान आहियूं, पाकिस्तान जी हाकिम आहियूं, त पोइ जेको तव्हां उन मुल्कनि खां अलहदगी छो था पसंदि करियो। असीं वक़्त जी हुकूमत खे इहा अपील था करियूं त फ़्रांसी सफ़ीर खे फ़ौरी तौर मुअतल तां जेको मुल्क निकाली ॾिनी वञे ऐं पाकिस्तान मां ऐं साण गॾु फ्रांस सां सफ़ारती तालुका ख़तमु कया वञनि ऐं असां पंहिंजी अवाम उन्नास खे अपील था करियूं त फ्रांस जी शयुनि जो बाइकाट करियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान मुबारक में कयल गुस्ताखी ख़िलाफ़ जातीय वासियुनि वक़्त जी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त जेके फ्रांस जो जेके सफ़ारतखानो आहे उनखे फ़ौरी तौर ते बंदि कयो वञे, जॾहिं त फ्रांस सां जेके नाता आहिनि उहे ख़तमु कया वञनि। उमर ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़, जाती।